लाहौर में सीनियर सहाफ़ी अज़ीज़ मेमन जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध जर्नलिस्ट काउंसिल ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ज़ुल्फ़कार अली, ज़फ़र टकड़, मोहम्मद इसाक़ कोराई ऐं ॿियनि चयो त वाक़े खे 27 ॾींहं थी विया आहिनि, पर हिन महिल ताईं जवाबदारनि जो पतो नाहे पइजी सघियो। संदनि चवणो त पुलिस को बि बूटो ॿारे नाहे सघी, केस खे लोड़ाइण लाइ हीला वसीला हलाया पिया वञनि। हुननि चयो त जवाबदारनि जो पतो न लॻाइण मां पुलिस जी कारकर्दगी वाइकी थी वई आहे। अॻवाननि चयो त इंसाफ़ लाइ 16 मार्च ते सिंध असेंबली ॾांहुं मार्च कयो वेंदो। टंडे गुलाम हैदर में ॻोठाणनि पारां पुलिस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। रज़ा मोहम्मद रिंद, हुसैन बख्श रिंद, नदीम जतोई ऐं ॿियनि ॿुधायो त मोया थाणे जी पुलिस ग़रीब माण्हुनि लाइ अदाब बणियल आहे, बेगुनाह माण्हुनि खे गिरफ़्तार कयो पियो वञे। हुननि चयो त पुलिस मंशियात विकिरो कंदड़नि खां मंथली वसूल करे थी ऐं मंशियात हलराए थी, जॾहिं त मंशियात वापराईंदड़नि खे गिरफ़्तार करे चालान कयो पियो वञे। ॻोठाणनि आला अख़्तियारनि खे अपील कई त मोया पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे थाणनि इंसाफ़ कयो वञे। घोटकीअ में समाजी तंज़ीम तरफ़ां 3 ॾींहंनि वारी मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻाई वई। सगा पारां लॻायल मुफ़्त अखियुनि जी कैंप में कानपुर महर सरहद, मीरपुर माथेलो, जरवार, मुमल जी माड़ी, ॾरकी, ओबावड़ो समेत ॿियनि इलाइक़नि जे 1000 खां मथे मरीज़नि फ़ाइदो वरितो। कैंप में अखियुनि जे मशहूरु डॉक्टर इम्तियाज़ अहमद, डॉक्टर अशोक कुमार ऐं ॿियनि मरीज़नि जो चेकअप करे ऑपरेशन पिणु कयो। सगा अॻवान आगा बिलावल पठाण, अब्दुल रऊफ़ दायो ऐं ॿियनि ॿुधायो त कैंप में सभई मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं पिणु फ़राहम कयूं वयूं आहिनि। हुननि चयो त सिंध जे ॿियनि शहरनि जी या घोटकीअ में बि मुफ़्त कैंप लॻाराए अवाम जी ख़िदमत कई पई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk